एसटीपी चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी जी सखर प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सिंधु दरिया ते धाड़े ऐं गैर कानूनी केनाल कढण खिलाफ सिंध में एहतिजाजी धरणनि जो ऐलान करे छॾियो। 30 अक्टूबर ते बबरलो बाईपास बंद करे धरणो हणण जो ऐलान। 9 नवंबर ते हटड़ी बाईपास हैदराबाद, 20 नवंबर ते सकरन बाईपास ऐं 24 नवंबर ते कराची में धरणो हणी रोड बंद कया वेंदा। डॉक्टर कादिर मक्सी सॼी सिंध खे एहतिजाजी धरणनि में शिरकत जी दावत ॾियूं था। सिंधु दरिया ते धाड़ो ऐं केनाल कढी 6 करोड़ इंसाननि जी इज्तमाही मौत जो मनसूबो आहे। नवाज शरीफ मुशर्रफ कालाबाग डैम न ठाहे सघिया। केनाल कढण मुशर्रफ जो मनसूबो हुयो जेको हाणे मुकमल करण जी कोशिश कई पई वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं कंहिं जनरल खे केनाल कढण जो को बि हक़ नाहे। सिंधु दरिया ते डैम ठाहिणो आहे त सिंध जी क़ीमत ते ठाहियो। चोलिस्तान लाइ केनाल सिंध जे पाणी मां न कढियो वञे। रेगिस्तानी ज़मीन 400 एकड़ो वधीक पाणी खणंदी। कोटड़ी बैराज खां हेठि डाउन स्ट्रीम में वारी उॾामी रही आहे। 2500 क्यूसिक समुंड लाइ पाणी जी रोज़ानो ज़रूरत आहे। सिंधु दरिया ते धाड़े ख़िलाफ़ फ़ैसिला कनि तहरीक हलाई वेंदी। हुक्मरान सिंध जे अवाम खे उञो बुखियो छो था मारण चाहिनि। पाणी ते धाड़ो कंहिं बि सूरत में न हणण ॾींदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची